नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। वांगे सिंजोरे खबर नालो बेसिक एजुकेशन कमेटी स्कूल जिले सांग जे उस्तादन पारां पंहिंजे मुतालबनि जी मंता लाइ प्रेस क्लब सिंजोरे में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं शदीद नारेबाज़ी कई वई। इन मौके ते ॻाल्हाईंदे बेसिक एजुकेशन कमेटी जे उस्तादनि सचल ख़ाशकेली, गुलबानो चांग, बेनज़ीर लेगारी ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ पारां साल 2003 में असांखे भर्ती कयो वियो। असांजो माहवार पघार 8,000 मुक़ररु कई वई, जेका अञा ताईं वधाई न आहे वई, पर गुज़िरियल 9 महीननि खां असांजूं पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि ऐं असांखे न ई पको कयो वियो आहे। असीं हुकूमत ऐं वस वारनि खां मुतालबो कयूं था त असांखे रेगुलर कयो वञे। असांजी गुज़िरियल 9 महीननि खां बंदि पघार असांखे ॾिनी वञे। असांजे स्कूलनि लाइ सुपरवाइज़र रखिया वञनि, फर्नीचर मुहैया कयो वञे। असां वज़ीर आज़म इमरान खान खां मुतालबो कयूं था त अवां टी चौंक में धरणे दौरान असां सां वाइदो कयो हो त अवांखे मुस्तक़िल पको कयो वेंदो, पर अवां जो वाइदो वफ़ा न आहे थियो। हिननि चिटा ॾींदे चयो त असांजा मुतालबा न मञिया विया त एहतिजाजी तहरीक जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।